नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में ज़हरीले गैस जे लीक सबबि फौतियुनि जो अंग नऊ थी वियो, जॾहिं त 200 खां वधीक मुतासिर आहिनि, जंहिंखे शहर जे मुख़्तलिफ़ अस्पताल में तबे इमदाद ॾिनी पई वञे। भलाई तंज़ीम ईदी मूजिबि राति देर सां क्यामाड़ी जे अस्पताल में 70 खां वधीक मरीज़ आंदा विया आहिनि, जॾहिं त 27 मुतासिर माण्हुनि खे जना अस्पताल ऐं 2 खे कतियाना मेमन अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ईदी ज़रिए मूजिबि ज़ियाउल अल-दीन अस्पताल कराची में अञा 4 मरीज़नि जो इलाज जारी है। फौत थी वियलनि जी सुञाणप मेमार बीबी यास्मीन रज़वान, अज़ीम अख्तर, हसन राबश 35 साला, ज़ेबुर निसा 40 साला, इमरान ऐं 50 साला यूसुफ जे नाले सां थी है। ज़ियाउल अल-दीन अस्पताल में 24 कलाकनि दौरान 100 खां वधीक माण्हुनि खे मुंतक़िल कयो वियो आहे। सिविल जना ऐं बरहानी अस्पताल में भी मुतासिर माण्हुनि खे दाख़िल कयो वियो आहे। क्यामाड़ी में पखिड़िजंदड़ पुरसरार ज़हरीले गैस कराची जे 2 इलाइक़नि खे भी पंहिंजे वकोड़ में आणणु शुरू करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।